इज़्ज़तमाब दोस्तों, उन सां गॾु ख़ासि आवाम ऐं ख़ासि आम दोस्तों, मां पंहिंजी दिलि ॾुखाइणु नथो चाहियां। मां उमिरि में पहिरीं सिंध मुस्लिम कॉलेज कराची जे जनरल सेक्रेटरीअ लाइ उमेदवार बीठो ऐं उन में मां कामयाबु थियुसि। उहो वक़्तु मूंखे अंग्रेज़ जे दौर जी यादगिरी आहे त अंग्रेज़ इंसाफ़ ॾिनो। अंग्रेज़ उहो ई निज़ाम ॾिनो जेको अॼुकल्ह हली रहियो आहे, पर नाले में हली रहियो आहे, जंहिंमें टे सुतून त कानून साज़ असेंबलियूं, ॿियो अदलिया ऐं टियों इंतिज़ामिया। इंतिज़ामिया जा ॿ हिसा हुआ। हिकिड़ो हिसो हो मुस्तक़िल इंतिज़ामिया, माना ब्यूरोक्रेसी, ऐं ॿियो हिसो हो मिनिस्ट्रियल वज़ारती इंतिज़ामिया। उहा वक़्त ब वक़्तु तब्दील थींदी रहंदी, जेके इलेक्शन्स जे ज़रिए। जॾहिं ॿी महाभारी लड़ाई 1945 में जर्मनी ऐं जापान जी शिकस्त खां बाद पूरी थी त अंग्रेज़नि हिंदुस्तान छॾण जो फ़ैसिलो कयो। ऐं जॾहिं उन सुवाल ते या ॿियनि सुवालनि ते इलेक्शन थी त जेको माण्हू विंस्टन चर्चिल बर्ताना जो वज़ीर आज़म ऐं हिननि सभु बैठकुनि जो इहे जेके वॾो हाकिम, उहो शिकस्त खाई वियो, पाण चूंडिजी वियो, पर पार्टी उन जो जंग खटी ऐं उन खां पोइ हिंदुस्तान में अंग्रेज़नि चयो त बाबा असां ॾींदासीं लॉर्ड वेविल। उन साईं तव्हांखे हिस्ट्री यादि आहे, लॉर्ड वेविल खे कढी ऐं लॉर्ड माउंटबेटन खे गवर्नर जनरल या वाइसराय मुक़ररु कयो, जंहिं हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जे ॿ टुकड़ा कया। ऐं इहो पहिरीं बैठक हुई जेका रियासत जेका अंग्रेज़नि छॾी, यानी हिंदुस्तान। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं उन उमिरि जा माण्हू हुजनि त उहे असां असेंबली में ईंदा हुआसीं त हिंदू ऐं मुस्लमान सभई कची ऐं पंहिंजो तरानो ॻाईंदा हुआसीं। उहो तरानो हज़रत इक़बाल जो शाइर जेको शाइर बशरत आहे, उन जो हिंदुस्तान हमारा है, हम है उसके, वो है हमारा गुलिस्तान, हम है उसके फूल या किस्म। इहो उन वक़्तु जेका सुबुह जो गॾु थींदी, पोइ वरी क्लास शुरू थी आहे। त मां मुख़्तसिर ॻाल्हाइणु चाहियां थो, पर ज़रूरी ॻाल्हियूं त पेश कयां। जंहिंखे जल्दी आहे त मां हिते ई थोरी ॿ ॻाल्हियूं करे ख़तमु कयां। उन खां पोइ पाकिस्तान हलंदो रहियो। मुख़्तलिफ़ मरहलनि मां पहिरीं कादियाननि जे ख़िलाफ़ु 1953 में तहरीक शुरू थी, जेका सियासतदाननि शुरू कई। अब्दुल्ला शाह गाज़ी तव्हां ॿुधो हूंदो, उहो पाकिस्तान जे ख़िलाफ़ु हो
जॾहिं उहो पाकिस्तान आयो त केर बि माण्हू सां मिलण लाइ तयारु न हो, पर जॾहिं ख़तम नबूअत जे नाले में ऐं हुननि कादियाननि जे ख़िलाफ़ु इहो नारो शुरू कयो त हे काफ़र आहिनि, त अब्दुल्ला शाह गाज़ी एॾो पॉपुलर थी वियो, एॾो मक़बूल थी वियो जंहिंजी का हद कान्हे। ऐं पोइ इन्हनि वॾी पंहिंजो अफ़रा तफ़री लाहौर में ख़ासि कर वॾा हंगामा थिया, के माण्हू हुआ ऐं नेठि जनरल आज़म ख़ान जेको उन वक़्त जो जनरल बि हो, उनखे पंहिंजो ॾिनी वई बाब इन ॻाल्हि जी त लाहौर में अमन अमान, पंजाब में अमन अमान करे मुसलमान जी जज़्बात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले में त पोइ उभरी आई। त इन खां पोइ वरी आयो इस्कंदर मिर्ज़ा। इहे जेका आहे इहा म्यूज़िकल चेयर जेका आहे रांदि थींदी आहे, इहा हलंदी रही। नेठि इस्कंदर मिर्ज़ा खे गवर्नर जनरल गुलाम अहमद पातो थी वियो ऐं कॉलेज में गुज़ारे वियो। पोइ इस्कंदर मिर्ज़ा आयो, इस्कंदर मिर्ज़ा पंहिंजो आइन ॾिनो शाहजहां में, उन ते मगरबी मशरक़ी पाकिस्तान सयूं कयूं, उन ते इलेक्शन जो वाइदो कयूं, इलेक्शन कान थी ऐं 58 में 57 अक्टूबर या छा उन में अयूब ख़ान अची हुकूमत कई। बहरहाल 10 साल अयूब ख़ान वेठो रहियो। उन बाद अयूब ख़ान जे ख़िलाफ़ वॾा हंगामा शुरू थिया। साईं मुंहिंजा मां अव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो, शायदि हिस्ट्रीअ जे किताबनि में बि लिखियलु न हूंदी। मां हिकिड़े ॾींहुं सिंध क्लब में वेठो हुउसि। इहो ज़मानो भुटे साहिब जो हो या भुटे साहिब जो। मां उन वक़्तु सिंध असेंबलीअ में रसूला मुस्तफ़ा ख़ान पीपी जे टिकट ते बीठो, उनजे ख़िलाफ़ मां हारायो ऐं हिते काल के कढियारे में मां कामयाबु थियुसि। 2 ॾींहंनि खां पोइ इलेक्शन थी। पोइ मां शेख मुजीब ॾे वियुसि। साईं मुंहिंजा मां शेख मुजीब ॾे 27 सेप्टेम्बर या 26 सेप्टेम्बर वियुसि और डिसेंबर में वियुसि। उते शेख साहब मूंखे मिलियो, पंहिंजे फैमिलीअ सां तारुफ़ कराए, चयईं त सुभाणे भुट्टो साहिबु अॼु अचे थो, सुभाणे हुनजी मूं दात कई आहे ॿेड़ीअ में त वोट में रेस्पॉन्स हूंदियूं आहिनि ऐं तव्हां बि अचो। मूं चयो हींअर असां इलेक्शन विड़ी आया आहियूं, मां असांखे हिक ॿिए जो मुंहुं ई कोन थो वणे, सो मूंखे माफ़ी ॾियो। सो चई चङो ठीकु आहे। तव्हां ॿिए ॾींहुं शाम जो मां हुन सां वाइदो रखी त मीटिंगनि खां पोइ जेको तव्हां लंच करे पोइ उहो मां रवानो थियुसि ऐं होटल में अची पहुतुसि। पोइ ॿिए ॾींहुं शाम जो उते अकेलो इहो चादर जनवरी या डिसेंबर जी पिछाड़ी पर हीअं त हो ई पर तो मूंखे चई असांजो भई भुट्टे साहिब जो छा थी वियो आहे ऐं सिंधियुनि जा नाला वठी ॾाढो ख़ुशि पियो थियो। पहिरें ॾींहुं जंहिं उन सां गॾु चतोई आहे ऐं उन सां गॾु पीरज़ादो आहे, सभिनी सिंधियुनि जा नाला वरिताई ऐं ख़ुशि पियो थियो। चई तव्हीं जेके आहियो, अच्छा ॿिए ॾींहुं जॾहिं मिलियोमांसि चई असांजो ठा थी वियो आहे भुट्टे साहिब सां। मां हैरान थी वियुसि, मूं साईं पोइ 6 पॉइंट्स जो छा थींदो? चई त उन में बि असां तरमीम कई आहे। साईं ॿुधो ॿुधण में अचे थो साईं? उन में बि असां तरमीम कई आहे। मुंहिंजो भला पोइ छा थींदो नेठि? चई असीं घणाईअ में आहियूं, असीं छो पाकिस्तान खे छॾींदासीं? उन वक़्तु 1 वोट थियो त हुननि ते 162 सीटूं मिलियूं, 3 मां 2 हुननि हारायूं। हिकिड़ी राजा त्रिदेव राय जेको पोइ हिते अची वेही रहियो
हिकिड़ी जमात खटी वही, बाक़ी 160 अवामी लीग खटियूं। उन्हनि जे पहिरियों जलसो जेको उन में मां वियोसि पलटन मैदान में, ऐं उते 5 ॾींहं शेख मुजीब सां दौरा कंदा हुआ। उन में मूंसां जाम सादिक अली ऐं रईस दरिया ख़ान जलबाणी बि हलिया। रईस दरिया ख़ान जलबाणी ऐं जाम सादिक अली भई पीर साहब जा मता यादि हूंदो। पीर साहब पहिरियों ई अवामी लीग में शामिल थियो। पीर साहब चयो मुंहिंजो साईं तव्हां अवामी लीग में कीअं शामिल थींदो? उहो त आहे इहो खदर पोशन जी जमात। चई बाबा हलंदी आहे भई सियासत कोन। मुंहिंजो साईं तव्हां छॾींदो पर मां कोन छॾींदुमि। तव्हां जे छॾियो त मां कोन छॾींदुमि। ख़ैर बहरहाल अचो किथो को तव्हां भुट्टे साहब ॿिए ॾींहुं सुबुह जो अख़बार पाकिस्तान टाइम्स अंग्रेजीअ में भुट्टो साहब ख़ासि हवाई जहाज़ में इहो ठहराउ करे सभु ॾियो ऐं पतो चकलाला एयरपोर्ट अञा पूरो इस्लामाबाद न ठहियो हो त उन वक़्तु उते जी पतो। ऐं ॿिए ॾींहुं सुबुह जो मां ॾिसां अख़बार त मुंहिंजा ताक लॻी विया त उन में चई त नो कॉम्प्रोमाइज़ ऑन 6 पॉइंट्स। 6 पॉइंट्स कॉम्प्रोमाइज़ करे आया हो। ख़ैर बहरहाल भुट्टे साहब मुंहिंजी इज़त कई, मूं ते केस बि कयई, खून जो केस। तव्हांखे शायदि ख़बर न आहे। मूं ते लैंड रिफॉर्म्स जो केस कयई। मां अपोज़िशन में होसि त मूं पंहिंजी नियाणीअ खे 63.5 एकड़ ज़मीन ॾिनी आहे, पर 64 एकड़ ॾियणी आहे। तंहिं करे इहा जेका 63.5 वापसि मूंखे ॾींदी। ऐं छाकाणि मूंखे अॻ ई ओतिरी आहे जेतिरी हद आहे, तंहिंजे करे इहा सरकार खणी ईंदी। असां रोज़ानो अब्दुल्ला डी पलो जेको हूंदो ऑफिसर उन जे दफ़्तर में पंहिंजो हर महीने वेंदा हुआसीं। पोइ पियो खिलंदो हो, असां पिया खणंदा हुआसीं। ख़ैर बहरहाल भुट्टो चाहींदो बि ॾाढो, पर मां बि मरोड़ींदो हो। मां जॾहिं शामिल थियुसि 74 में, शेख मुजीब क़तल थियो 75 में, उन सां तलक पोइ कोन रहियो। पर 76 में मां पीपुल्स पार्टी में शामिल थियुसि 8 महीना अॻु इक़्तिदार ख़तमु थियण खां। ऐं मूंखे तमामु मुहबत सां यादि कयो अथसि जेको असुल किताबु आहे, असुली किताबु जेको आहे, जेको इफ आई एम असैसिनेटेड, जेकॾहिं मूंखे क़तलु कयो वियो त उन में मूंखे एतिरो मुहबत सां यादि कयो अथसि जहिड़ो कंहिं बि शख़्स ने सॼे किताब में कंहिं यादि न कयो। मां आयुसि जॾहिं 2-3 ॾींहं हिनखे आज़ादी ॾिनऊं, मां मिलियोमांसि 70 क्लिफ्टन में त बेनज़ीर ऐं सनम वञनि पियूं त उन्हनि खे चई त टेक केयर, इहो पंहिंजो ख़्यालु कजो। त हुननि वाराए कोन, पर ईअं ई चयो यस यस। पोइ हली वञो। पोइ वरी हिनखे कंहिंजो ॾाऊं, पोइ वरी इहो सानो थियो जेको सभिनी लाइ अॼु ताईं दर्द जो बाहिस आहे त भुट्टे साहब शहीद कयो। पर मां आगा शाहीअ जी ॻाल्हि कया थी, पोइ मुख़्तसिर कंदुसि मौजूदा हालत ते। आगा शाही हिकिड़ो जेको अयूब ख़ान जे वक़्त में फॉरेन सेक्रेटरी हो, ऐं ॿियो हिकिड़ो शख़्स जेको मूंखे एतिरो भाईंदो हो, ऑफिसर हो हिते वॾो, उहो उन वक़्तु डिफेंस सेक्रेटरी हो, पंजाबी सिंधी हो। ऐं पंहिंजो तमामु सुठो ऑफिसर हो सिद्धू।
पछाड़ीअ में पोइ वरी अयूब खान जो डिफेंस जो सेक्रेटरी कयो। ॿई वेठा हुजनि साईं मुंहिंजा, मां विच में मां हेॾां वेठो मूंखे ॾाढो पसंदि कंदो आगा शाहीर खे मूं पहिरियों दफ़ो ॾिठो खोड़ो साहिबु जॾहिं वज़ीर आला थियो पहिरियों पाकिस्तान थियण वक़्तु त 7 सेप्टेम्बर ते सिंध आयो 1947 ते दरबेले मुंहिंजे वालिद मोहम्मद अली शाह जी दावत ते ऐं उन में आगा शाही उनजो सेक्रेटरी हो वेठो उन ताड़ो मिलायो ॿिन्ही कीअं असां बेवकूफ़ बणायो हिनखे अयूब खान खे चयोसीं त जेकॾहिं तूं फ़ौजूं मोकिली थो कश्मीर में लाइन ऑफ कंट्रोल खे वञी उॾाई थो मोकिली त इंडिया पाकिस्तान ते यानी इंटरनेशनल बॉर्डर क्रॉस करे हमलो न कंदो। बेवकूफ़ बणायूं हुनखे। या साज़िशी इस्टेब्लिशमेंट जी जेका इस्टेब्लिशमेंट हींअर में इमरान खान खे कढण में आहे उन जी साज़िशी मां गवाह आहियां। मां अल्लाह ताला खे हाज़िर नाज़िर ॼाणी मां तव्हांखे रस्तो थो ॿुधायां। मूंखे केतिरनि सहाफ़ियुनि चयो तव्हां किताब लिखो, मां लिखंदुसि किताब, मुंहिंजी ज़िंदगी रही चए पंहिंजो त अयूब खान खे ॿिन्ही यकीन ॾियारियो त जेकॾहिं तव्हां कश्मीर में फ़ौजूं मोकिलींदो या माण्हू मोकिलींदो इन्फ्लुएंटर त पाकिस्तान ते हमिलो न थींदो। पर पाकिस्तान ते हमिलो थियो। 85 बार लॻी पोइ अयूब खान जे ख़िलाफ़ु सिलसिलो शुरू थियो ऐं भुटे साहिब जेको वाइदो करे आयो वरी चकलाला ते वियो वरी फिरी वियो उन वाइदे तां। इहो बि हुन चयो शेख मुजीब मूंखे त असां पंहिंजो खाता मिराए छॾिया आहिनि ऐं ग़ालिबन जे पूरी तरह मूंखे यादि आहे त इहो बि चई त भुटो साहिबु डिप्टी प्राइम मिनिस्टर थींदो मूंसां। उन खां पोइ असांजो मुंहिंजो जेको आहे उहो वक़्तु अपोज़िशन में काफ़ी हुयो भुटे साहिब जे पीपुल्स पार्टीअ में। पर पोइ वरी मां 76 में पीपुल्स पार्टीअ में शामिलु थियो। पोइ पछाड़ी में हलंदा रहियासीं। बहरहाल असांजो मुंहिंजो इहो चवणु आख़िर में मौजूदा हालत ते पीपुल्स पार्टी ज़र कातिल आहे सिंध जे लाइ। जेकॾहिं केरु माण्हू नथो सम्झे त मां मुंहिंजी क़बर बि जेका हूंदी उन ते माण्हू अची ऐं तव्हां इहो यादि रखिजो जेकॾहिं पीपुल्स पार्टी जी हुकूमत हली त सिंध अॻई बर्बाद थी वई आहे। इहा कहिड़ी हुकुमरानी हली आहे जेका अॼु तबाह कंदड़ हुकुमरानी आहे जंहिंमें कंहिं बि माण्हूअ जो कमु नथो थी सघे जेसि ताईं हिकिड़ो उतां जो वकील आहे जेको हुननि जो ख़ासि माण्हू आहे लजार उहो जेसि ताईं हेॾे न अचे तेसि ताईं को वज़ीर न अची सघंदो। कंहिं वज़ीर खे इजाज़त न आहे त उहो नौशहर फिरोज़ न अचे। नौशहर फिरोज़ जो वाइसराय जेको आहे सो नंजार आहे ऐं नंजार चवण खां सवाइ हिकु सिर नालीअ जी न लॻंदी। ऐं हर हिकु एसपी ऐं डीसी जा सिधा राब्ता फरियाद कानपुर सां आहिनि। जेकॾहिं तव्हां इन क़िस्म जी हुकुमरानी चाहियो था जेका तबाह कोन आहे सॼी सिंध जूं ज़मीनूं हिननि पंहिंजे माण्हुनि खे ॾेई छॾियूं आहिनि ऐं पंहिंजी दौलत बेइंतहा करे छॾी आहे। दौलत जे सहारे ते इलेक्शन लड़े थो। दौलत जे सहारे ते अॼु बि चवे थो त मुंहिंजो नियापो बि वेंदो त माण्हू क़बूल कंदो। हो अॼु अख़बार में साईं अॼु अख़बार में हो त मुंहिंजो मां नियापो बि वेंदो
छो त हू जेको आहे सो हर क़िस्म जो हर फरमूल आहे, हू यूनियन काउंसिल पॉलिटिक्स हले थो। अबा छा खपे? नौकिरी खपे, हाज़ुर। छा खपे? पैसो, हाज़ुर। माण्हू मारणो आहे त उहा त वॾी ॻाल्हि आहे कान। हाणे मां इहो थो चवां, उन्हनि माण्हुनि खे 3 दफ़ा मिली विया, भुटे खे गॾे करे बि 5 साल कोन मिलिया, बेनज़ीर खे गॾे करे 3 दफ़नि में बि पंहिंजो 5 साल कोन मिलिया। जेसि ताईं बेनज़ीर हुई, तोड़े मूंसां डिप्टी स्पीकर हुउसि त मुंहिंजो जेको मां अपोज़िशन खे ॻाल्हाइण पियो ॾिनो, हिते कुर्सी छा ॿियनि वञी हुनखे भरियो आहे त न, ऐं मूं खां नाराज़ थी वई। परवाह न आहे, नाराज़ थी वई, मुंहिंजो ज़मीन साफ़ आहे। मूंखे इहो अफ़सोस थो थिए त असीं हिन वबा मां, इहा हिकिड़ी ॿी कारोन आहे। माण्हू चवंदा आहिनि यार आसमानी ऐं ज़मीनी आफ़तुनि खां असांखे बचाए, पर हिकिड़ी 3 आफ़त बि आहे, उहा ज़रदारी आहे। मां तव्हांखे अर्ज़ु थो करियां त तव्हां मां जेके माण्हू शॉर्टकट जे रस्ते बि बेनज़ीर जे करे या भुटे जे करे उन्हनि जी इज़त ॾिसी ऐं उनजे पोयां हुआसीं, पर पोइ जॾहिं अहमद अली शाह जी जाइ ख़ाली थी, असां अप्लाई न कयो त टिकेट ॾियो। मूं कॾहिं बि अप्लाई न कयो आहे। मूंखे न्यापो मोकिले घुरायई जॾहिं 2002 जूं इलेक्शन पे थिए, मूंखे चई जॉइन कयो। उते जेल करो, जिलानी जो वेठो हुजे, ऐं मूंखे वरी जज वटि मैजिस्ट्रेट वटि चऊं साईं डिप्टी स्पीकर आहे, उहो आयो आहे, उहो आयो आहे। बड़ा मैजिस्ट्रेट वेठो खिले, उहो वेठा खिलनि, वरी कुर्सियुनि ते वेठा। मूंखे चई तव्हां शामिलु थियो। मां 2002 में शामिलु थियो, पोइ हलंदो आयासीं जेसि ताईं बेनज़ीर हुई, तेसि ताईं इज़त हुई। उन खां पोइ इज़त विज़त ख़तमु थी वई। मूं हिते मूं कोन कयो, सिंधु यूनिवर्सिटीअ जे सेनेट सिंडिकेट ॿाहिरि कयो, यकरार ठहिया, जंहिंमें हाई कोर्ट जो जज बि मेंबर हूंदो आहे, सर्विस कमीशन जो चेयरमैन बि मेंबर हूंदो आहे। त नौशहर फिरोज में तव्हां कैंपस में जो आनंद शाह जे नाले सां साईं, उन्हनि में पहिरें सखर हाई कोर्ट में ॿुधाऊं उन अमले जे तरफ़ां त इहो थी नथो सघे। वरी हैदराबाद में इहो अरशद जेको मुक़ररु कयो, जेको पाणी पियारींदो हो सरकारी हाउस में माण्हुनि खे, उनखे पंहिंजो वाइस चांसलर कयो हुन शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी नवाबशाह। उन्हनि वरी केस हूंदो हुते, उहो अञा ताईं हुते पियो आहे। मुंहिंजो बि केस पियो आहे त हे अरशद थी नथो सघे। अरशद त निकिरी वियो, पर बहरहाल उहो त पंहिंजे लेखे निकिरी वियो, हिननि थोरो ई कढियो। हिननि खे त हरामी माण्हू खपंदा आहिनि। सो तंहिंजे करे मां अर्ज़ु थो कयां, असीं वियासीं भॻासीं बचा लाइ साईं मुंहिंजा। हुन ॾींहुं नवाज़ शरीफ़ ॾे तव्हांखे यादि हूंदो त 13 जे इलेक्शन खां अॻु असां जॉइन कयो इन तबाहीअ जे लाइ बचण खां भला। त नवाज़ शरीफ़ कुझु न कयो, भई पाण में मिलिया वेठा हुजनि, दार हुई, हो बि खाए वेठो, हो बि खाए वेठो। जहिड़ी तरह आफ्ताब शाह कंडियारे वारो मौजू पियो करे, आराम पियो करे, माण्हू से वॉलंटरी रिटायरमेंट या मूं वटि कागज़ पिया आहिनि त माण्हू चीफ इंजीनियर सकरपुरा जे अंग्रेज़ अचे त अॼु रोई 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 पंहिंजो अक्यूज़ सुॼाए छॾे। त हिकिड़ो मुर्तार शाह, उहो जेको आहे सो चीफ इंजीनियर थी वियो आहे। ज़ुल्म त ॾिसो त जिन खे इंजीनियरिंग जी ई बि कान अचे से पंहिंजो अची था पंहिंजा ब्रांच हलाइनि। ऐं हींअर असां वटि शाखुनि में पाणी कोन्हे
माण्हू जेके आहिनि से रोज़ाना एहतिजाज कनि था वरी चवनि था असां अपील था कयूं अख़्तियारीअ वारे अड़े निभागा अपील थिया जा वोट न ॾियो तीर खे तॾहिं बचंदो। 15 में नवाज़ शरीफ़ सां आख़िरी मीटिंग थी 100 माण्हू सिंध मां नवाज़ शरीफ़ घुराया ऐं 100 माण्हू जेके आहे उते वेठा जिन में पछाड़ीअ में मूंखे रहिस पंहिंजो मुर्तज़ा ख़ान वज़ीर हो उहो वेठो हो उन तव्हां बि ॻाल्हायो पोइ मूं ॻाल्हायो तव्हां शायदि आहियो मूंखे चई मूं चयो साईं अरिड़हीं तरमीम असांखे फ़ाइदो कोन्हे चई छो मूं चयो जेके खाता सिंध खे मिलंदा उन्हनि जा पैसा बि हिकाई वेंदा पोइ त तॾहिं फ़ाइदो आहे सभ खां वधीक सूबाई ख़ुदमुख़्तियारी सिंध जी अख़्तियारी जो हमीमा हुअसि जो सिंध में असेंबलीअ में मुंहिंजो आवाज़ु 72 खां वठी ऐं पंहिंजो भुटे जे दौर जे ख़ात्मे ताईं हलियो पर हींअर मां तौबा थो कयां त जे जाम सादिक़लीअ जहिड़ो ऐं ज़रदारीअ जहिड़ो माण्हू आयो त असांखे इहा हकानामी कान खपे जंहिंमें इहो ज़ुल्म पियो हले सिंध जो हाकिम थियो वेठो आहे पाकिस्तान जो हाकिम थियो वेठो आहे ऐं सिंध में ज़ुल्म जी बाहि भरी पई आहे तव्हां सिंधी अख़बारूं ज़रूरु पढ़ंदा हूंदो जेके बि हिते मौजूदु माण्हू आहिनि पढ़ियल लिखियल आहिनि सिंधी अख़बारुनि जो पोयों सुबुह पढ़ी पियो क्राइम सां भरियो पियो आहे नाकामी सां भरियो पियो आहे को बि ऑफिसर कमु करण लाइ तयारु कोन्हे डॉक्टर आहिनि कोन माण्हू मरियो वञे पियो पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग वारा पाणी फिटी करे खनुनि में छॾनि ॿार ॿुॾियो वञनि उन्हनि में आहे को राजा बिरजा त मूं चयो नवाज़ साहिब शरीफ़ खे साईं 15 सेप्टेम्बर जी ॻाल्हि अथव त साईं तव्हां 4 कम कयो हिकिड़ो त असांखे वज़ीरनि खे चयो जेके फेडरल आहिनि त उहे दौरा कनि ऐं तव्हांजे हिननि सां मिलनि जेके तव्हांजी पार्टीअ में आहिनि उन्हनि सां मिलनि ॿियो नंबर इहो तव्हां हिते सेल खोलियो पंहिंजे प्राइम मिनिस्टर सेक्रेटरीट में सेल खोलियो ऐं उन में सिंध जेके मसइला जेके बि हुजनि उहे माण्हू तव्हांखे उन्हनि खे चवनि उन्हनि जो कमकार थी वञे जाइज़ कमकार नंबर 2 टियों नंबर इहो आहे त तव्हां सिंध में स्कीमूं ॾियो चौथो नंबर आहे त सिंध में तव्हां पंहिंजनि पार्टीअ वारनि खे नौकिरी ॾियो छा थियो पोइ असां तौबा करे छॾे ऐं चुप करे वेही रहियासीं तंहिंजे करे असांखे चवंदा पार्टी खां बदिलाए बाबा पार्टियूं इन करे बदिलाइनि हक़ु आहे असांजो तो उन जे मां अर्ज़ु कयां पियो त नून लीग ऐं पाण में हिकु आहिनि ऐं उहो कॾहिं बि इन्हनि में सुधारो न ईंदो इहे पाण इहे जेको सदारत कीअं मिली साईं ॿई हो ख़िलाफ़ नवाज़ शरीफ़ त इनखे मुशर्रफ कढूं हाणे जॾहिं ॿई था मिलनि त हिननि खे 2/3 मेजॉरिटी मिली थी वञे ऐं प्रेसिडेंट खे हटाइण लाइ 2/3 मेजॉरिटी खपे पार्लियामेंट में ऐं सेनेट में त उन में हिननि पाण में मुआइदो कयो त नवाज़ शरीफ़ खे चयो त मुशर्रफ खे इम्पीच कयो मुशर्रफ अॻु में ई बांह करे सलामी वठी ऐं भॻो ॿार इहो कमु थियो नवाज़ शरीफ़ हुन चयो त पोइ जे मां इहो कमु था कयो त मूंखे सदर कयो पंहिंजो ज़रदारी वरी हुनखे सदर करे विया हिकिड़ो ॾींहुं कोन कंहिं मेंबर सां मिलियो हूंदो मूंखे शेख रशीद ही न शेख रशीद असुल जेको सेक्रेटरी जनरल हो भुटे जे वक़्त में जेको पार्टीअ जो उन जी ज़ाल मेंबर हुई स्पेशल सीट ते चयईं मूंखे चयईं कि मां ज़रदारी हटाइण घुरियो
6 महीना थी रहा नेठ मूंखे टाइम ॾिनई मां जेके बि ॻाल्हियूं पुछाई मां हिकिड़ी बि क़बूल कोन कई हाणे थी वेंदी आहे मां तव्हांखे चवां थो त मां तव्हांजी दिलि दुखाइण कोन आयो आहियां त तव्हां छो पंहिंजो नून लीग खे तव्हां पसंदि कयो मां अरहन में इलेक्शन में अप्रैल में उते वियो इस्लामाबाद पोइ इमरान खान सां मिलियुसि चई मेरे साथ शामिल हो जाए पोइ जॾहिं हिकिड़ो मेंबर पाण चूंडियो हो 2002 में या 8 में तॾहिं खां वठी मूं सां थोरो ॻाल्हाईंदो सो हुनखे जेके माण्हू चङा लॻंदा हुआ उन्हनि खे ॾाढो चाहींदो ऐं मूंखे तमामु बैदि पर मूं हिनखे कॾहिं को कमु न चयो पावर में हुजे थो कमु चवणु त सुवालु हुयो त पछाड़ीअ में मूंखे गवर्नर न्यापो मोकिलियो त इमरान ख़ान कराची अचे थो तव्हां बि अचो पर शर्त हिकिड़े ते तव्हां जॉइन कंदो मुंहिंजी अॻे दिलि थी चए मां हिते रहंदुमि सो मूंखे घुरायूं हुते मूंखे मां जॉइन कयो ऐं उन वक़्त खां वठी मां बि हिन सां आहियां ऐं मां सम्झां थो त जेको हर्फ़ जेको इमरान ख़ान चवे थो सही आहे तव्हांजी वॾी वॾी महिरबानी जेकॾहिं कंहिंजी दिलि दुखाई हुजे त उहो मूंखे माफ़ु करे साईं ख़ुशि आहियो ख़ैरु आहे माफ़ु कजो तव्हां सां पहिरियों दफ़ो मुलाक़ात हिते अनवर अली शाह मरहूम जे हिते थी